छा तव्हांखे ख़बर आहे त ग्रीन हाउस इफेक्ट छा आहे ऐं ग्रीन हाउस गैसिस कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो कमु छा आहे। सिज जी रोशनी या किरणा धरतीअ खे गरम रखनि था। जीअं ई सिज जी रोशनी या किरणा धरतीअ ते पवनि था त उन्हनि मां कुझु रोशनीअ खे धरती जज़ब करे थी ऐं कुझु खे वरी वापसि खिला तरफ़ मोटाए थी। खिला तरफ़ वापसि मोटायल किरणनि खे ग्रीन हाउस गैसिस ट्रैप कनि थियूं यानी पकड़नि थियूं ऐं उहे पकड़ियल किरणा धरतीअ खे गरम रखनि था। ग्रीन हाउस गैसिस टिन अहम गैसिस ते मुश्तमिल आहे जिन में कार्बन डाइऑक्साइड CO2, मीथेन CH4, नाइट्रस ऑक्साइड N2O शामिल आहिनि। इन्हनि गैसिस खे ग्रीन हाउस गैसिस इन करे सॾियो वेंदो आहे छो जो कंहिं नर्सरी अंदरि लॻल ग्रीन हाउस में जॾहिं सिज जी रोशनी दाख़िल थींदी आहे त उहा वापसि ॿाहिरि निकिरी नाहे सघंदी ऐं उहा फाथल गर्मी नर्सरी अंदरि लॻल ॿूटनि में वाध वेध जो अमल शुरू कंदी आहे। जीअं ग्रीन हाउस सिज जी रोशनीअ खे ॿाहिरि निकिरणु न ॾींदो आहे, साॻी तरह ग्रीन हाउस गैसिस बि सिज जी रोशनीअ खे धरतीअ जे वायुमंडल मां ॿाहिरि निकिरणु नथियूं ॾियनि ऐं धरतीअ खे गरम रखनि थियूं। जेकॾहिं ग्रीन हाउस गैसिस न हुजनि त धरतीअ ते रहणु तमामु घणो ॾुखियो थी पवे। इन गैसिस जो धरतीअ जे वायुमंडल में न हुजण सां धरती तमामु घणी थधी बर्फ़ थी वेंदी ऐं पोइ उते हयातीअ जो हुजणु नामुमकिन थी वेंदो। ग्रीन हाउस गैसिस जो गर्मीअ खे फासाए धरतीअ खे गरम रखण वारे अमल खे ग्रीन हाउस इफेक्ट चइबो आहे।